अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इन वक्त कंबर शहदाद कोट ज़िले जे एक अहम शहर वगण में मौजूद आहियां। वगण शहर जो ही मेन रोड है जो वगण का लाड़काने तरफ़ वेंदो आहे। उन रोड ते हीअ वगण की डिस्पेंसरी है जो मुझे पुठियां तव्हां ॾिसो था। ये डिस्पेंसरी अड़ी त हिकिड़ी कंडीशन में है जो ज़बून हाल लगे थी, हिकिड़ो भूत बंगलो लगे थी। हिकिड़ो ही वॾो हिकिड़ो आबादी वारो शहर आहे, पर उन शहर में का भी सहूलत कोन्हे का। हिन वगण की बदकिस्मती इहा आहे त हितां जा जेके चङा मुड़ुस आहिनि या हितां जा जेके हुकुमरान हितां जेके वोट वठंदा आहिनि उन्हनि हिन शहर ते कॾहिं को तवजो न ॾिनो आहे। हीअ पुठियां मुंहिंजे ॾिसो तव्हां रोड जेको मेन वगण शहर जो रोड आहे जेको वगण खां ई लाड़काने तरफ़ वेंदो आहे, उन रोड जी हालत ॾिसो जेको सदियुनि खां वठी गुज़िरियल मां सम्झो त 20 सदी खां वठी हिन वक़्तु 21 सदी हले थी पई। हिन शहर जो ही बदकिस्मती सां कॾहिं बि रोड सुठा कोन ठहिया, न हिते ही नालियूं ठहियूं। हिन गॾोगॾु पुठियां जेका अस्पताल आहे, अस्पताल की हालत इंतहाई ख़राब आहे। हिते के भी इलाज जी सहूलतूं कोन्हनि के। वगण वासी जेके आहिनि हितां जा उहे ॿुधाईंदा त असां काफ़ी दफ़ा एहतिजाज भी कया आहिनि ऐं हितां जे हुकुमराननि खे भी चयो आहे त असांखे ही सहूलतूं ॾिनियूं वञनि, रोड रस्ता ॾिना वञनि, तरक़ियाती मनसूबा ॾिना वञनि। सो इन ई हवाले सां असां वगण वासियुनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे हिते। उहे वधीक पंहिंजा मसइला पाण ॿुधाए सघनि था। अचो त असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। सर सबसे साईं बिस्मिल्लाह। अदा तव्हांजो नालो छा आहे भाउ? सर मिस्किन अरबाब पियो अर्ज़ु कयां। हितां जा रहवासी आहियो, असां इहा थोरो माण्हुनि खे ॾेखारियूं पिया तव्हांजे पुठियां जेका हॉस्पिटल आहे, त इन जे हवाले सां तव्हां छा चवंदो हिते कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि बुनियादी? सभ खां पहिरियों त वगण शहर हिन वक़्तु मुकमल तौर ते लावारस ऐं निंधणकाई जो मज़हर आहे। सही। हितां जा जेके भी मक़ामी माण्हू आहिनि, पोइ चाहे हितां जा असांजा जेके मक़ामी यूसी वाइज़ जेके चेयरमैन आहिनि या प्लस MP MN आहिनि, सरदार नवाब आहिनि, उहे हितां वोट त खणी वञनि था, पर हितां जे जेके मक़ामी वगण वासी आहिनि उन्हनि जी का भी पर गौर कान्हे, का भी सहूलत कान्हे। न गैस आहे, न बिजली आहे, न रोड को रस्तो आहे। कई साल थिया तव्हां रोड जी हालत ॾिसो त हिते आए ॾींहुं इलाही सारी दिक़त ऐं तकलीफ़। शायदि को असांजो हिते हिकु हॉस्पिटल का सहूलत कान्हे, का इलाज हिते लावारस निंधण को हिकु माल पीढ़ी भी चङी हूंदी आहे जेका अस्पताल जी हालत आहे। न का दीवार आहे, न का सहूलत आहे, न हॉस्पिटल का बिजली आहे, न हॉस्पिटल का दवा आहे, को भी ख़बर न अमलो काथे आहे हिन अस्पताल जो। माण्हू असी ते माण्हू हाणे बि ॾिसो त हीअ मरीज़ माण्हुनि जा जेके हिते डेरा जमाए वेठा आहिनि इंतज़ार में, त केॾी महिल डॉक्टर अचे थो, पर अचे त हीअ चकास थिए न। हितां जा माण्हू जॾहिं असीं हिननि भॻल टुटल रोडनि ते जॾहिं लाड़काने रोड ताईं पहुचूं था, तेसिताईं काफ़ी दफ़ा ईअं थियो त असांजा कई अमवात बि थिया आहिनि। पर हिते इंतिज़ामिया जे कन ते जूं तक नथी चुरे। जेके असांजा सरदार ऐं वरी बि सरदार नवाब मक़सीद बिरादरान आहिनि, चांडिया बिरादर आहिनि, असांजे अखियुनि ते आहिनि, पर ख़ुदारा जिन खां वोट वठो था, जिन खां वाइदा वचन कयो था, उहे कॾहिं कॾहिं ख़्वाब में त वफ़ा कयो, भले खणी ॾींहं जो असांखे या पंहिंजे हयातीअ में न कयो, पर ख़्वाब में कॾहिं कॾहिं भुल में असांखे अचो ऐं ॾेखारियो त असां वगण शहर जी ख़िदमत ऐं वगण वासियुनि जी का सार लधी हुजे। असीं निंधणकाई जो शिकार आहियूं। न हिते गैस आहे, न बिजली आहे, न पाणी जेको मयार आहे। हिते बुनियादी सहूलतुनि जे हिसाब सां न सिहत आहे, न तालीम आहे। जो मुकमल तौर ते असांजे मुक़दर में ई भॻल रोड आहिनि, असांजे मुक़दर में ई टुटल रोड आहिनि, असांजे मुक़दर में वीरान अस्पताल आहे, असांजे मुक़दर में ईअं खणी चऊं त निंधणकाई आहे। ही निंधणकाई का असांजे मुक़दर में कान्हे का। जेके असांजे मुक़दर में MP MN ऐं हितां जा चङा मुड़ुस UC चेयरमैन आहिनि, सरदार नवाब आहिनि, बोतार आहिनि, कहिड़े बि कम्यूनिटी जा हुजनि, जेके वोट वठनि था, इहे असांजे मुक़दर में ईअं लॻल आहिनि जीअं मूंखे मुनासिबु जुमिलो कोन थो लॻे। सो बारा चवण जो मतिलबु इहो त ख़ुदारा हिन शहर जी वार कयो, हिन माण्हुनि जी वार कयो। ही मिसकीन माण्हू तव्हांखे पुकारिया आहिनि, तव्हांखे बाकारिया आहिनि। सभु मरातूं इज़तूं तव्हांजे लाइ निछावर करे चुका आहिनि माण्हू, पर अॼु असीं निंधणकाई जो तव्हांजे साम्हूं आहियूं, हिकिड़ो चिटो मिसाल आहियूं। त असीं शायदि मोहन जे दड़े जी क़ौम वारी ॻाल्हि त कयूं था, मोहन दड़ो खंडर बणियल आहे, पर उनखां बदतर हिन वक़्तु वगण शहर खंडरात जो चिट्टो अक्स आहे। सही, महिरबानी दादा, थैंक यू महिरबानी। दोस्तों ही मेन वगण रोड जेको लाड़काने वञे थो वगण शहर खां, हिन रोड जी तव्हां हालत ॾिसो। हिते गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि ऐं रोड जी तव्हां बदतर हालत ॾिसो था पिया। ही वगण शहर जो मेन रोड आहे जेको
वगण खां लाड़काणी शहर तरफ़ वञे थो पियो। उन शहर में ही गंदगी जा ढेर तव्हां ॾिसो था ऐं हेॾां हीअ वगण जी इस्पताल आहे जंहिंजी हालत तव्हां इंतिहाई ख़राबु ॾिसो था पिया। न दीवार आहे, न का सिक्योरिटी आहे, न का हिन इस्पताल में के सहूलियतूं आहिनि। वगण वासियुनि जी तव्हां ॻाल्हियूं पाण ॿुधियूं त हिन शहर जी सूरत हाल इहा आहे। हिन शहर जी बदकिस्मती इहा आहे त हीउ लावारिस शहर आहे। हितां जा जेके वोट वठी वञनि था, हितां जा पीपल्स पार्टी जा अॻुवान, उन्हनि हिन शहर ते कॾहिं बि का तवजो न ॾिनी आहे। हिते बिजली कोन्हे, गैस कोन्हे, नालियूं कोन्हनि के, पीअण जो पाणी कोन्हे को। वगण वासियुनि जी हीअ बदकिस्मती आहे जेके हिन 21वीं सदी जे दौर में 18वीं सदी वारे दौर में गुज़ारनि था पिया। जी दोस्तो, असां सां हिकु ॿियो वगण वासी दोस्त मौजूदु आहे। असां हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त वगण जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि। अदा अस्सलाम वालेकुम, भाउ तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। वालेकुम सलाम। अदा इम्तियाज़ सुबुह बेसिकली वगण जो ई आहियां। अच्छा, इम्तियाज़ भाउ तव्हां हितां जा रहवासी आहियो, तव्हां असांखे इहो ॿुधायो त वगण जा बुनियादी मामला मसइला कहिड़ा आहिनि? असल में अदा मुश्ताक, तव्हांजी महिरबानी, तव्हां हिकिड़ो सुठे अहम मौज़ूअ ते हिकिड़ी डिस्कस कयो पिया। बेसिकली वगण शहर पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं बुनियादी मसइला इहे आहिनि त न हिते पीपल्स पार्टी जो दौरे हुकूमत खां वठी तव्हां ॾिसो त न गैस आहे, न पाणी जी सहूलियत आहे शहर में, न बिजली जो कोई सही तरीक़े सां इंतज़ामु आहे, न हेल्थ जो सही इंतज़ामु आहे। हेल्थ जी कंडीशन इहा आहे जो हॉस्पिटल तव्हांजे साम्हूं भॻी पई आहे, रोड रस्ता इहे वीरान लॻा पिया आहिनि, टुटा पिया आहिनि। काफ़ी सालनि खां गाॾी ते माण्हू अचे थो त गाॾी जो मुकारो थी थो वञे। पर ख़ुदारा हिन शहर खे थोरो तवजा ॾियो। ऐं पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे चवंदुमि, सिंध गवर्नमेंट खे चवंदुमि त हीअ पीपल्स पार्टी जो गढ़ आहे। हर वक़्तु हीअ जेको शहर आहे पीपल्स पार्टी खे सपोर्ट कई आहे, वोट हुनखे ॾिना आहिनि त कुझु आवाम जो माना भलो कयो वञे, आवाम जी तकलीफ़ूं जेके आहिनि उहे तकलीफ़ूं दूरि कयूं। तव्हां वधीक बेनिफिट न ॾियो, सिर्फ़ु गैस ॾियो, सही तरीक़े सां पाणी ॾियो ऐं बिजली ॾियो। इहे जेके बुनियादी हक़ आहिनि, हिन दौर में दुनिया वञी चंड ते पहुती आहे, दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे ऐं असांजो जेको शहर आहे उहो बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम लॻो पिया। अच्छा, हिन सिलसिले में तव्हां वोट बि ॾियो था पीपल्स पार्टी खे, जो त बुनियादी जेको पीपल्स पार्टी जो इलाइक़ो आहे। जी बिल्कुलु। त इन हवाले सां तव्हां हितां जा जेके चङा मुड़ुस आहिनि जिन खे तव्हां वोट ॾियो था, कॾहिं उन्हनि खां तव्हां इहे सवाल कया आहिनि? बिल्कुलु, उहे उन्हनि जूं पंहिंजूं कोशिशूं आहिनि, पर हीअ मथी लेवल जो कमु आहे। अदा मुश्ताक, जेको आहे UC लेवल जो कमु न आहे, हीअ मथी लेवल जो कमु आहे ऐं मथी लेवल ताईं ॻाल्हियूं काफ़ी हद ताईं के जेके असांजा MNA MP आहिनि हर दफ़े वाइदा त कनि था, पर उहे वाइदा जेको आहे वफ़ा नथा थियनि। ॻाल्हि इहा आहे त सवाल तव्हां पुछी सघो था न उन्हनि खां, जॾहिं तव्हां वोट ॾियो था त वोटर जो हक़ आहे त तव्हांखे बुनियादी न बिल्कुलु। उनमें काफ़ी दोस्त असांजा जेके अॼुकल्ह सोशल मीडिया ते उन्हनि काफ़ी हाईलाइट करायो आहे त वगण खे जेको आहे तव्हां गैस ॾियो, ख़ुदारा पाणी ॾियो, काफ़ी हाईलाइट करायो आहे। ऐं वरी बि उमेदु रखूं था असां सिंध गवर्नमेंट खां त जेको आहे उन ते तवजो ॾियनि, वगण जूं बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि उहे पूरियूं कयूं वञनि। महिरबानी। दोस्तो, ही आहे वगण शहर जो मेन चौक ऐं हुनजे रोड जी तव्हां हालत ॾिसी रहिया आहियो, केतिरी बदतर हालत आहे। तक़रीबन गुज़िरियल सदीअ जे आख़िर खां वठी असां हिन शहर खे ईअं ॾिसूं, हिन शहर जी इहा सूरत हाल इंतिहाई ख़राबु लॻी पई आहे। हिन शहर जो को बि वाली वारिस कोन्हे को, ऐं हिन शहर जा रोड रस्ता ॾिसो था त मेन शहर जे चौक जी रोड जी हालत आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हिन जदीद दौर में हिते चिन रक्षन तौर ही घर हिते इस्तेमालु थींदा आहिनि। हीअ ट्रांसपोर्ट आहे हितां जी घर जी जेका विच रोड ते बीठी आहे। वगण जो नौजवान गॾु आहे, असां उन खां बि पुछंदासीं त वगण जा जेके मामला मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि। अदा, तव्हांजो नालो? सईद अहमद सुमरो। सईद सुमरो साहिबु, तव्हां असांखे ॿुधायो, तव्हां हितां वगण जा रहवासी आहियो। वगण जे जेके बुनियादी मामला आहिनि वगण में कहिड़ा मामला आहिनि, कहिड़ा हिन वक़्तु हल नथी सघिया आहिनि? वगण जी जेका शहर जी सूरत हाल ख़राबु आहे उन ते तव्हां वगण वासियुनि कहिड़ो आवाज़ु उथारियो आहे? सर, पहिरीं मेन ॻाल्हि त इहा ई आहे त असां वटि हिकिड़ो गैस जो वॾो मसइलो आहे ऐं असां छेड़ा काठियूं 450-500 रुपया माना छेड़नि जी असांखे बोरी थी मिले। अच्छा, काठियूं मिलनि थियूं हिकिड़ियूं पाणीअ जहिड़ियूं जेके सुकल बि न आहिनि, उहे भरनि नथियूं घर में। असांजो गैस जो वधि में वधि वॾो मसइलो आहे। अच्छा, गैस खां अलावा हिते जेको शहर में इंक्रोचमेंट आहे, शहर में जेको रोड रस्ता माण्हुनि छोड़ा करे छॾिया आहिनि या शहर जा रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। मेन कंबर रोड ते असां बीठा आहियूं, जेको वगण खां कंबर रस्तो वञे थो पियो। इन रोड जी सूरत हाल तव्हां ॾिसो, इन ते तव्हां ॿुधायो त हितां जे जेके जिन वोट वरिता आहिनि उन्हनि कमु छो न कयो आहे? सर, मसइलो ईअं आहे त इहे जेके दुकान आहिनि या घिटियूं आहिनि, इहे माण्हू सोड़ियूं करे छॾियूं आहिनि। परियां स्थान ते जेको आहे रेडियूं बीहंदियूं आहिनि, शाम जो या मंझंदि जो केॾी
केॾीमहिल जो कि ट्रैफिक ते एॾी जाम थी थी वञे जो कलाकनि जा कलाक मुसाफ़िर वॾी तकलीफ़ ऐं परेशानी में था अची वञनि। इहो सिर्फ़ु हिन इनक्रोचमेंट जे करे, जेकॾहिं महिरबानी करे हिन इनक्रोचमेंट खे हटाईंदा त अलाह साईं तव्हां महिरबानी। ही मेन वगण शहर जो जेको रोड आहे लाड़काणे तरफ़ वेंदो आहे ऐं हिन शहर जे रोड जी हालति तव्हांजे साम्हूं आहे। हिते को बि तरक़ियाती कमु कोन्हे गुज़िरियल केतिरे अरसे खां। ऐं हितां जा जेके अक्सर माण्हू आहिनि उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि ऐं ही सरदार चांडे ऐं बुरहान चांडे साहब जो तक आहे। ही कंबर शहदाद कोट ज़िले जो अहम शहर आहे वगण शहर, जंहिंजो ही साम्हूं चौक तव्हां ॾिसो था। हितां 4 रस्ता निकिरंदा आहिनि, जेको हिकिड़ो रस्तो वेंदो आहे कंबर शहदाद कोट, ॿियो रस्तो वेंदो आहे वारा शहर ॾे, टियों रस्तो वेंदो आहे कराची ऐं चौथो ही रोड जेको आहे ही लाड़काणे जो रोड आहे वगण शहर खां जेको वेंदो आहे लाड़काणे तरफ़। हिन शहर जी बदकिस्मती आहे त हिननि सदाईं पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि, पर पीपल्स पार्टी जा चूंडियल हितां जा जेके MPs MNAs आहिनि, जंहिंमें चांडिया बिरादरान ऐं मक्सी बिरादरान आहिनि, सदाईं हुननि हितां वोट वरिता आहिनि, पर हिन शहर खे कॾहिं बि हुननि तरक़ीअ जे तरफ़ न आंदो आहे। उनजे करे हिन शहर जी हालति इंतिहाई बदतर आहे ऐं हितां जा माण्हू अज़ाब जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां हिन वक़्तु मेन वगण चौक ते बीठा आहियूं ऐं हीउ जेको वगण जे मुंहिंजे पुठियां तव्हां रोड ॾिसो था, कंबर वारे पासे रोड ईंदो आहे कंबर शहदाद कोट, ऐं हीउ मुंहिंजे पुठियां जेको रोड आहे इहो लाड़काणे तरफ़ वञी रहियो आहे। ऐं हुन खां अलावा हीउ मुंहिंजे पुठियां जेको रोड आहे हीउ मेन कंबर खां जेको कराची रस्तो वेंदो आहे उहो रस्तो आहे। ऐं हुन खां अलावा हीउ जेको मुंहिंजे हिन पासे खां रोड आहे इहो वगण खां वारा रस्तो वेंदो आहे। हीउ वगण शहर जी सूरत तव्हां ॾिसो था, इंतिहाई बुरी सूरत आहे ऐं ट्रैफिक जो निज़ाम तबाह लॻो पियो आहे ऐं हीउ वगण जा रोड रस्ता इंतिहाई ख़राबु लॻा पिया आहिनि। हितां जे चूंडियल नुमाइंदनि वगण ते को बि ध्यानु नाहे ॾिनो ऐं वगण जी सूरत तव्हांजे साम्हूं आहे। नाज़रीन, अवां वगण वासियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो मुतालबो आहे त वोट वठी इक़्तिदार माणींदड़ फौरी तौर ते वगण जा बुनियादी मसइला हल कनि। मुश्ताक तुनियो, IANN न्यूज़, वगण, कंबर शहदाद कोट।